नाज़रीन नवां ॾिसी रहे एचआर जेडीओ न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था काज़ी अहमद मां। नौजवान इत्तेहाद काज़ी अहमद पारां डॉक्टर निमृता कुमारी जे मुबैना नाहक क़त्ल ख़िलाफ़ अवामी CNG खां प्रेस क्लब काज़ी अहमद ताईं BC ऐं चांडका मेडिकल कॉलेज इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो, जंहिंमें नौजवान इत्तेहाद फोरम जे अॻुवाननि आशिक़ सिंधी, कामरेड अलाह बचायो मल्हाह, शाहनवाज़ खोसो, यासीन जतोई, साहिल सिंधी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध जे तइलीमी इदारनि में सिंधी नियाणियुनि सां हिकु सोचियल सम्झियल साज़िश तहत ज़ुल्म कयो पियो वञे त जीअं सिंध जूं नियाणियूं तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम रहनि। हिननि मुतालबो कयो त डॉक्टर निमृता कुमारीअ जी DNA टेस्ट में ॾाढाईअ बैदि क़त्ल जी तस्दीक थियण बावजूदि क़ातिलनि ख़िलाफ़ कार्रवाई न करण मां साफ़ ज़ाहिर आहे त अहिड़े ज़ुल्म में BC ऐं चांडका मेडिकल कॉलेज इंतज़ामिया सिधो संओं मिलवसि आहे। जेकॾहिं BC ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि कानून मूजिबि सज़ा न ॾिनी वई त सॼे सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा ऐं यूनिवर्सिटी गेट अॻियां मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल कैंप लॻाई वेंदी। जेकॾहिं BC ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि कानून मूजिबि सज़ा न ॾिनी वई त सॼे सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा ऐं यूनिवर्सिटी गेट अॻियां मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल कैंप लॻाई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो एचआर जेडीओ न्यूज़।